पुट तोखे इहो नथो लॻे त तो इहो ग़लति क़दम खयो आहे? जी बाबा। पुट जॾहिं तूं इहो सम्झी थो पोइ इहो ग़लति क़दम तो छो खयो? पुट तोखे ख़बर आहे त हिते छा थी गुज़रियो आहे? अमां इहो ॼाणण जे लाइ त मां हिते आयो आहियां। काश तूं पहिरियां सोची हा त इहो क़दम कॾहिं बि कोन खणी हा। बाबा हिते जेको थी गुज़रियो आहे मूं हुन खां वधीक सोचियो हुयो त इहो सभु थी गुज़रंदो। मुंहिंजो इहो क़दम खणण जो को बि इरादो न हुयो। मां त सिर्फ़ु उन राति सोट गुलपरी खे उनजे घर दिलासो ॾियण जे लाइ वियो हुउसि त सौट मूंखे ख़बर आहे त तूं अदावारनि जे ख़िलाफ़ कॾहिं बि न वेंदे, इन करे मूं ज़हर आंदो आहे। मूं मथां हिकिड़ी आख़िरी भलाई कर। जे आज़ाब में तूं मूंखे उछलियो आहे न उन आज़ाब खे मां भोगे नथी सघां। ही वठ। ये ज़हर ही दवा समझी मूंखे पीआरे छॾ। इहो समझ त इहो मुंहिंजी आज़ाबनि जो छुटकारो आहे। जेकर तूं मूंखे उन तरफ़ न ॾियण जो फ़ैसिलो कई हा त मां हिन पीड़ाउनि जे समुंड में कॾहिं बि न पवां हा। ऐं मूं तुंहिंजे फ़ैसिले ते इनकार न कयो। जेकॾहिं तूं मूंसां मोहबत कंदो आहीं न त मूंखे ही ज़हर पंहिंजे हथनि सां पीआरे छॾ। मां त हुन तरफ़ वञण ई नथी चाहियां। ही ज़हर मां अॼु राति कीअं बि करे पीअंदसि। जेकॾहिं ही ज़हर तुंहिंजे हथनि सां मिलियल हूंदो त मुंहिंजो मौत आसान थी वेंदो, न त खणी तड़पी तड़पी मरी वेंदसि। मां आख़िरी भेरो पंहिंजे घरां थी अचां थो। अमाई बाबा जे पेरनि ते हथ रखी उन्हनि खां मोकिलाए अचां थो। तूं बि पंहिंजे घर खां अलविदा करे ॿाहिरि गेट ते मुंहिंजो इंतज़ारु कजांइ। मां अचां थो, पोइ असां हलूं था। पोइ जेको नसीब। तो त गुलपरी खे बचाए वरितो पुट, पर पंहिंजो पाण खे सौटनि खां कीअं बचाईंदे? मुंहिंजी क़िस्मत मूंसां बाबा। जेसी ताईं सोट वारनि जी कावड़ ख़तम न थींदी मां उन्हनि जे साम्हूं न ईंदुसि। पुट तोखे घणा ॾींहं ॻोल्हे लहना पर न ॼाण त अली खान खे कंहिं मारियो आहे। छा सोट अली खान मारिजी वियो? पक न आहे पुट, अञा हुनजो लाश न आहे मिलियो। हू गुम आहे। ख़बर नथी पवे त मारिजी वियो या अगवा थी वियो आहे। जिथे अली खान जी मोटरसाइकिल मिली हुई न उते रत जा निशान हुया। पुट इन करे इहो ई ख़ौफ़ आहे किथे हू मारियो न वियो हुजे। पोइ त मूंखे सोट वारनि सां मिलणो ई पवंदो। ना बा, हिन वक़्तु असां तोखे हुननि सां मिलण जी इजाज़त कोन ॾींदासीं। हिन वक़्तु तूं मुराद वारनि सां मिलंदे न त मारियो वेंदे। हू ॿार बि तोते रहम न कंदा। पुट तूं असां सां मिले असांखे तसली थी वई। हाणे तूं वापसि हलियो वञ। मां वापसि वेंदुसि बाबा, पर छा तव्हां मूंखां इहो न पुछंदो त मां किथे रहियल आहियां? न पुट, न असां तोखां पुछंदासीं न तूं ॿुधाइण जी कोशिशि कर असांखे। जेकॾहिं ॿीहर मुराद वारनि असांखां तुंहिंजो ॾसु पुछो न त असां कूड़ ॻाल्हाए शर्मिंदा पाण खे न कंदासीं। पुट सोढल तूं पंहिंजा राज़ पाण वटि ई रख जेसि ताईं इहे मसइला हल नथा थियनि। पुट जेतिरा मसइला वधी विया आहिनि न ओतिरो जल्दी हल थियण वारा न आहिनि चाचा।
तो सूट वारा है घर तरफ पिया वञी। जहिड़ी तरह असां परेशान आहियूं सोट वारा बि ओतिरो ई परेशान है। पोइ हिननि खे निंड कीअं ईंदी? मां सौट सां गॾिजी करे काई ॿाहिरि वेंदुसि कम सां। जेसीं ताईं मां वापसि न अचां न हितां घर मां ॿाहिरि न निकिरजां। उन्हनि खे जेको कुझु करिणो हो उहो करे वेठा, बाक़ी हाणे मुंहिंजे ॿाहिरि वञण या न वञण सां कहिड़ो थो फ़र्क़ु पए। जेसीं ताईं मिठण वारो कमु हिन सां न थींदो न ही कोन मुड़ंदो। भॼाई तुंहिंजी दुआ खपे, साम्हूं आया त ढेर हूंदा। शायदि तोखे जवाननि जा हथ न आहिनि लॻा तॾहिं तुंहिंजी इहा अकड़ नथी वञे। न रोकेसि, भले घर खां ॿाहिरि वञे। हिकु ॿ ढोकड़ियूं आयसि न पाणे माठ करे घर में अची वेहंदो। करीमा हिन खे ढोकड़ियूं कोन पाराईंदा, हिन जूं ॿई टंगूं भञी गिदड़ जीअं टुशा में उबतो टंगे करे हिन खे खणी वेंदा ऐं मूंखे पेरो बि न मिलंदो। अदा इहे लाचाड़ा ॾिठल आहिनि, जेकॾहिं दुश्मन साम्हूं आया त भॼी जान छॾींदुसि, पर उन्हनि खे हथु कोन ईंदुसि। हा साईं, उहा त मूंखे ख़बर आहे तूं भॼण जो वॾो माहिर आहीं। इन भेरे तोखे भॼण जी बि मोहलत कोन ॾींदा। टंगुनि वारी बंदूक हणी उते जो उते पूरो करे छॾींदई। तूं वरी कहिड़ी कम सां वञे पियो? जॾहिं तोखे ख़बर आहे त मां मिठण जे पोयां भॼंदो थो वठां, पोइ तूं रोज़ रोज़ इहे उबता सुवाल मूंखां छो कंदी आहीं? मां हाणे हलां थो, ॻोठ खां ॿाहिरि न निकिरजां जेसीं ताईं मां वापसि न अचां। ॿुधई? सौट के अदा सॼो ॾींहुं गॾु वरितियूं थो अचे, बाक़ी मूंखे वठी वञण लाइ तप थो वरेसि। सारो ॾींहुं घर में वेही वेही बोर थींदो आहे, ॿाहिरि न निकिरंदुसि ॿियो छा कंदुसि? हा सोडल सालार यार मूंखे अञा कुझु ॾींहं हिते लॻी वेंदा, उन करे तव्हां सभिनी खे मुंहिंजी सौट गुलपरी जी पारत हुजे। मुंहिंजे न अचण जे करे उहो परेशान थी वेंदी। उनखे त परवीन सॼो ॾींहुं दिलासा ॾींदी रहे थी, पर यार हो तो लाइ ॾाढी परेशान आहे। सालार मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां सौट गुलपरी खे ॿुधाए छॾिजो। यार सोडल तो त चयो हो मां हिकु राति रही वापसि मोटी ईंदुसि, पोइ छो त रही पए? यार कुझु मसइला थी पिया आहे, उन जे करे मुंहिंजो हिते हुजणु लाज़मी आहे। ख़ैर त आहे सोडल, छा थियो होॾां? इहो मां तोखे साम्हूं अची ॿुधाईंदुसि, तूं बसि मूं ते हिकिड़ी महिरबानी कर, सौट खे उदास थियण न ॾिजो। सोडल तूं रुगो पंहिंजो ख़्यालु रखजांइ, हेॾां जो तूं को बि फ़िकर न कर। मां ॾींहं ॿिनि में अची ईंदुसि। ठीकु आहे सोडल, अलाह साईं भलाई कंदो। चङो ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़। जेकर सौट अली ख़ान अगवा थियो आहे त पोइ इहो कमु रहज़न वारनि जो हूंदो या मीर शाहनवाज़ ख़ान जो। पहिरियां इहा पक करणी आहे त इहो कमु कंहिंजो आहे, पोइ ई मां सौट अली ख़ान ताईं पहुचण में कामयाबु वेंदुसि। उन करे पहिरियां कंहिं अहिड़े माण्हू सां मिलां, उन खां पोइ अॻिते वधी सघंदुसि। सूबेदार खे फ़ोन कर त हू मुराद जे मथां FIR कढे। रज़न जॾहिं तव्हांखे FIR दाख़िल बि कराइणी हुई त पोइ तव्हां एॾी देरि छो कई? असां सोचियो हो त ॻाल्हियुनि जे ज़रिए अदा मिठण खे आज़ादु कराए ॾींदासीं, पर मुराद पंहिंजी हट धर्मी सां लहण वारो ई न आहे। इहो तव्हांजो अजायो गुमान हो। हू अली ख़ान जे वापसी ताईं मिठण मां हथ कॾहिं बि न कढंदो। जॾहिं न असां मुराद खे लाक़ब में बंदि करायोसीं त पोइ असां मिठण खे आज़ादु कराए वठंदासीं। जेकॾहिं तव्हांजो इहो ई इरादो आहे त ठीकु आहे, तव्हां हलिया वञो थाने ते, वरी FIR करायो, मां सूबेदार खे फ़ोन करे थो छॾियां। आख़िरी चकर मंसूर ख़ान सां मिली करे पोइ असां थाने ते वेंदासीं। हाणे मंसूर ख़ान सां मिलण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हाणे मंसूर ख़ान खे सिधो सौ चवंदासीं त हू असांजे झेड़े में टंग न अड़ाए, न त मुराद जी ज़मानत कराइण में त हू देरी न कंदो। जी इहा ॻाल्हि आहे त पोइ तव्हां मुराद ते फ़िलहालु NC करायो, सूबेदार टंगे खणी ईंदुसि ऐं तेसि ताईं हुन मां हथ न कढंदो जेसि ताईं तव्हां राज़ी न थींदो। वॾायो, जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे उअं ई कंदासीं। तव्हां थाणे ते हलिया वञो,
मां फोन कयांसि थो। वधीक सुबेदार साहब सां सलाह कजो। ॾिसो त हू छा थो चए। मोकिलानी न आहे, वधीक हाल अहवाल वापसी में अची कंदासीं। हा सोठ अमा साईं, तव्हां छा था सो त छा असांजी ही क़ौम बेदार थींदी? हिकु मुठ थी हिकु आवाज़ बणिजी पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारींदा ऐं पंहिंजे हिन देश मां, हिन वतन मां, हिन चोरनि, लुटेरनि ऐं लोफरनि खे भॼाए कढंदा? या ही जेको कुझु ईअं हले पियो ईअं हलंदो रहंदो? जेका क़ौम ग़ुलामीअ जी आदी बणिजी वञे उहा आज़ादीअ लाइ कॾहिं बि आवाज़ नाहे उथारींदी। ही सिस्टम जीअं हले थो पियो तीअं सालनि ऐं सदियुनि ताईं हलंदो रहंदो। अलबत्ता उन खां पोइ जेकॾहिं को शऊर जागे त उहा अलॻि ॻाल्हि आहे। तव्हां सही चयो आहे अमा साईं। हिन क़ौम खे टोलनि में विरहायो वियो आहे। के त मज़हब जे नाले ते हिक ॿिए सां नफ़रत कनि था ऐं के वरी फ़िरके वारियत में विरहायल आहिनि। के सियासी टोलनि में त के वरी ज़ात पात में विरहायल आहिनि ऐं किन खे वरी त पंहिंजी ज़ाती दुश्मनियुनि मां ई टाइम कोन थो मिले। हर माण्हू जी सोच हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहे। पोइ अहिड़ी क़ौम खे हिकु जाइ ते गॾु करणु नामुमकिन आहे अमा साईं, नामुमकिन। मूं 10 साल लाॻीतो जदोजहद कई आहे, पोइ बि मुश्किल सां 10 माण्हू बि गॾु न आया करे सघे। जंहिंखे बि पंहिंजे हक़ सच जे लाइ आवाज़ उथारण लाइ चवां थो त उहो सम्झे थो त मां पंहिंजे ज़ाती मफ़ाद लाइ उनखे पाण सां गॾु बीहारणु चाहियां थो। छो त अमा साईं हिते हर हिकु माण्हू पंहिंजे ज़ाती मफ़ाद लाइ दौड़ंदो रहे थो। जेकॾहिं सभु गॾिजी पंहिंजी क़ौम लाइ सोचनि न त पोइ मां सम्झां थो त उन्हनि खे हिकु जाइ ते गॾु करे सघिजे पियो। अमा साईं, हिन जाहिल ऐं मफ़ादी क़ौम में शऊर जो सूर फूकणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। ऐं जेसीं ताईं असां पंहिंजे पाण में बदिलाव न आणींदासीं न, तेसीं ताईं हिन ग़लीज़ माशरे खे असां साफ़ न करे सघंदासीं। तोते जी का बि ख़बर नथी पए त काॾे गुम थी वियो। हुन लाइ थी सघे थो त वॾे हुनखे कम सां मोकिलियो हुजे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे त फ़ोन करे असांखे ज़रूरु ॿुधाए। पर तोते जो नंबर बंदि पियो मिले। त पोइ तव्हां पक सम्झो त इहो तोतो अदावारनि जे हथां अगवा थी वियो। अली ख़ान, छा मुराद असांखे तोखे बचाइण जी सज़ा ॾींदो? जेकॾहिं तव्हां असांजा सजण हुजो त वञी अदावारनि खे ॿुधायो। तूं बेहोश आहीं। जेकॾहिं मुराद हिते अचे हा ऐं असांखे सफ़ाई जो मौक़ो बि न ॾे हा। जन मूं मथां गोलियूं हलायूं, उन्हनि खे मूं हिते पहिरियों चकर ॾिठो। पोइ उतां तव्हां मूंखे खणी आया हो। इन मां ज़ाहिर आहे त तव्हां हिकु ई ग्रुप जा आहियो। जेकॾहिं तव्हां मीर शाहनवाज़ खान वटि कमु कंदा आहियो त पोइ मूंखे पूरी पक आहे त उहे ॿिए जा न हूंदा। तूं पंहिंजे दिमाग़ ते अजायो ज़ोर न ॾे, वरी तुंहिंजी तबियत ख़राब थी वेंदी। असां केरु आहियूं ऐं कंहिंजे लाइ कमु कयूं पिया ऐं तोखे कंहिं मारण जी कोशिशि कई? उहे केरु आहिनि ऐं कंहिंजा माण्हू आहिनि तोखे सभु ख़बर पइजी वेंदी। ऐं सिर्फ़ु तोते खे अचणु ॾे। तोतो अगवा थी चुको आहे। हाणे हिते मुंहिंजो रहणु तव्हां लाइ ख़तरे खां ख़ाली न हूंदो। उन लाइ अली ख़ान कम जी ॻाल्हि कई आहे। पाण खे जॻह तब्दील करणी पवंदी। मीर लाइ राति ताईं तोतले जो इंतज़ारु कयूं था। न आयो त हिन खे हितां कढे छॾींदासीं ऐं हितां हली हिन खे खां ॿिए हंधि क़ैद कंदासीं। तव्हां पंहिंजे लाइ ख़तरो वधायो था। भलाई इन में था त मूं मां हथु कढाओ। रज़न वारनि मिठण खे छॾाइण लाइ ज़ोर वधाए छॾियो आहे। मूंखे त ईअं थो लॻे हाणे हू पुलिस में वेंदा। जेकॾहिं तुंहिंजे मथां इहे फ़रियाद कनि था ऐं तूं ॿधिजी वञे थो पोइ इहे दुश्मन असांजे घरनि में घिरी पवंदा। मरियम, असां पंहिंजो
पाण खे कमज़ोर बणाए छॾियो आहे। जेकॾहिं सोट इहो अमल न करे हा न त न इहा दुश्मनी वधे हा न ई वरी असां एतिरा कमज़ोर थी पऊं हा। अदा जेकॾहिं राज़न वारा फ़रियाद कनि था न त पोइ मुंहिंजो हथु पुलिस में ॾिजो। बिरल जेकॾहिं फ़रियाद थियो न त इन राज़न वारनि जो पूरो पूरो ज़ोर हूंदो त पुलिस मूंखे गिरफ़्तार करे, पर जेकॾहिं मां गिरफ़्तार थो थी वञा न त हू तुंहिंजे मथां प्रेशर वधाईंदा। उन मसइले वधण खां अॻु में तव्हां हुन सां ॻाल्हियूं छो नथा कयो? ॻाल्हियुनि लाइ त मंसूर खान आयो हो, पर राज़न वारा इनकार कयूं बीठा आहिनि त अली खान खे असां अॻुवाई नाहे कयो। मुराद, तूं पंहिंजे दिलि ते हथु रखी ॿुधाए, जेकॾहिं हू अली खान खे आज़ादु कनि था त तूं मिठण खे आज़ादु कनि? मूं त मिठण खे अॻुवाई अधे अली खान खे छॾाइण लाइ कयो आहे। पोइ हू पंहिंजे भाउ खे छॾाइण लाइ छो नथा अली खान खे आज़ादु कनि? तुंहिंजी ॻाल्हि जो मां मक़सदु सम्झां थो त उन्हनि अली खान खे अॻुवा नाहे कयो, पर मूंखे इहो ख़ौफ़ आहे त किथे हुननि अदा अली खान खे मारे न छॾियो हुजे। जेकॾहिं हुननि जज़्बात में अची इहो क़दम खयो आहे न त अदे अली खान खे अॻुवा करण जो हू कॾहिं बि कोन मञींदा। मां मिठण मां हथु कोन कढंदुसि, पोइ भली हू फ़रियाद कनि या वरी सिधो अची मूंसां विढ़नि। चाचा मलूक यार पटको वाह जो ठाही थो, कपड़ा बि वाह जा अथई, पर यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो दुख आहे त रज़न ऐं ककर तव्हांखे गाहि बि न विझंदा। हाँ असां ढोर आहियूं तो का खाईंदासीं। अरे ने भागा राज़न ऐं ककर वारा मुंहिंजी सलाह खां सवाइ कख बनी बि बीणो कोन कनि। वाह साईं वाह, थोड़ी तारीफ़ कई मैं त मुड़ुस माण्हू थी विए। मुड़ुस बि ढल जो तोखां सलाह वठंदा। हाणे मां त बंदि कर कमी न कहीं जा त लायो न पुठी त खल। वाह चाचा मलूक वाह, सदाईं कावड़ तुंहिंजी मूं मथां। तोखे ख़बर आहे त ही यतीमा हिन जो न केरु अॻियां न पोयां। हिन खे 2-3 मोचड़ा हणी छॾियुमि न त हिन जो केरु ॿुधण वारो बि कोन्हे। जुमा तूं सही थो चईं, असां वारो चाचो कंहिं चङे भले सां अटके न त पंहिंजूं टंगूं भञाए पोइ मोटे। अरे ठारा मां सम्झां थो त जुमे खे बची तुंहिंजी आहे। छो भला चाचा मलूक, तूं रुछी ही ऐं मां कुतो हाँ जो ठारो तो मथां मूंखे बचींदो। बस बस वधीक हाणे अकुल खे लपाटूं न हण। जुमा चइबो त चाचे जी कावड़ हर वक़्तु तो मथां आहे। ठारा कल मां ॻोठ खां परे बीठोसि, उते अची मूंखे चई त तूं असांजे दरनि में झातियूं थो पाईं। हाणे तूं ॿुधा, एॾो ॻोठ खां परे बीठोसि, भला हिननि जे घर मुंहिंजी नज़र पवंदी? जुमा इहो चाचो मड़ी था पावेल सवेल कंदो आहे। अरे छोरा तूं इहा कहिड़ी बकवास कई आहे? मां थाप कंदो आहियां? थाप न कंदो ही, ॿियो वरी तूं कहिड़ो गुल छटींदो ही? मां सम्झां थो त अॼु तोखे पादरनि जी ख़ारिश खई बीठी आहे। मूंखे न चाचा मलूक, जे तोखे खारस थी थिए न त पोइ वञी मुराद जो पासो वठ त क्या खारस लाहे छॾई। मुराद जो भरोसो हासिल करणु एतिरो आसान कमु नाहे मिठल। हाशिम, मुराद जो पासो वठी हुनखे कुख वारी बंदूक ॾियणी पवंदी। बाक़ी जेको रेस चाहे थो न उहो असां कॾहिं बि हासिल न करे सघंदासीं। मां बि इहो चाहियां थो त रह सिर्फ़ इजाज़त ॾे, पोइ रिज़े हाशिम जो धक हिकु हमरा पटी ते पूरो। हाशिम, उहो वक़्तु बि जल्दी ईंदो। रह जो सिर्फ़ इहो ई मक़सदु आहे, मुराद राज़न खे पाण में विढ़ाए उनखे तबाह कयूं। मीर शाहनवाज़ खान इहो ई चाहे थो त हिते ताक़तवर सिर्फ़ मां ई हुजां। उहो तॾहिं थींदो जॾहिं मुराद राज़न खां पोइ मंसूर खान खे रस्ते तां हटाईंदो। पोइ हिते सिर्फ़ मीर शाहनवाज़ खान जो राज हूंदो। राज़न तव्हांजे अचण खां पहिरियों मीर शाहनवाज़ खान मूंखे फ़ोन करे छॾी आहे। पोइ मुराद जे मथां अगवा जी एफआईआर दाख़िल कयूं? हिन सां कुझु न थींदो राज़न। मुराद खे जेकॾहिं असीं कोर्ट में पेश कयो ऐं उते हुन पंहिंजी पहिरीं दुश्मनी ज़ाहिर करे केस खे कूड़ो कराए छॾियईं त पोइ छा कंदासीं? पोइ सूबेदार साहब जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे। हा, जेकॾहिं तव्हां मुराद खे सोगो करणु चाहियो था त NC दाख़िल करायो। मां हुनखे अहिड़ी जॻह ते गुम करे छॾींदुसि जो हू इलाइक़नि में कंहिंखे बि नज़र न ईंदो।
सूबेदार साहब, मुराद जी हिन वक्त पोइवारी करण वारो केर भी नहीं, तमाम बेफिक्र रहो। मंसूर खान मुराद के कदें भी अकेलो कोन छड़ींदो ऐं हुन जी भरपूर मदद कंदो। सिर्फ अगवा जो केस करे उनके चालान न कबो, इहो तव्हां मूं ते छॾे ॾियो। 2-3 कूड़ा केस हणी अहिड़ो त हथीको कंदो मास जो वतंदो ज़मानतू कराईंदो। जीअं तव्हांखे मुनासिब लॻे सूबेदार साहब, पर हाणे मुराद के डर न ॾिजो। मां हाणे मोहम्मद मुराद खान खे लाकब में ॾिसण चाहियां थो। सूबेदार साहब, छो त तव्हां मुंहिंजी रम्ज़ खां वाक़ुफ़ आहियो, पर राज़न जे राज़ खां वाक़ुफ़ न आहियो। कोशिश कंदासीं त अॼु ई मुराद खे गिरफ़्तार कयूं। ॾिसूं था हथ ॾिए थो या खिसकी थो वञे। मूं ख़बर ॿुधी आहे तव्हां मुराद जो साथ ॾेई रज़न जे भाउ मिठण खे पंहिंजे घर में रहायो आहे। वे त ख़ैर आहे न? मौलो ख़ुदा ख़ुदा कर, असांजो हिन दुश्मनी जे विच में छा वञे। जॾहिं रज़न वारा आया त डंडा खणी मुराद वारनि सां गॾु बीठा, हाणे वरी चओ था त असांजी दुश्मनी सां छा वञे। मोलू पहिरियां ॻोठ जी ॻाल्हि हुई, हाणे राज़न वारनि ॻोठ मथां हला कई आहे। दुश्मनी मुराद ऐं रज़न वारनि जे विच में आहे, हू ॻोठ वारनि खे दाबत ॾियण कोन आया। कमदार, असां कंहिंजे बि पासे न आहियूं, तूं असां ते अजायो इल्ज़ाम न हण। घर में हिन खे लेखिन कोन, असां मथां मुतबर थी वियो आहे। तव्हां पंहिंजा पेर पाण था कटियो, रेस खे छॾे वठो था मुराद जो पासो वठंदा। यार, जे अगरि तूं असां ते कूड़ हणी असांखे फसाइण जी कोशिश करीं थो त उहा ॻाल्हि कर, बाक़ी असां त अलाह अलाह करे पंहिंजो घर वसायूं वेठा आहियूं। पोइ मौलू जी दुश्मनी तव्हांखे केॾी महांगी पवंदी आहे त तव्हांखे ख़बर आहे न? इहो त मुंहिंजे ख़ैरु आहे न? अजायो घिटियुनि में न रुलो, मतां कंहिंजी नज़र न लॻी वञे। नाज़रू त तूं आई, जेड़ी तेड़ी माल असांखे तकींदो बीठो। जॾहिं साम्हूं बीहंदो मां अखियूं पूरींदुसि त कोन, ज़रूर तव्हां ते नज़र पवंदी। लाज़मी त न आहे त तूं असांखे तकींदो वञी, तूं नज़रू हेठि करे बि वञी सघी थो। हाज़ुर बाबा, अॻिते जॾहिं बि तव्हां ते नज़र पई न, कंध हेठि करे अखियूं बंदि करे ईअं ई किरास थी वेंदुसि। ॿियो हुकुम? हितां हलण जी कर। कंहिंखे गाह ई कोन थी वञिजो, वॾा के ज़ालिम आहियो। वज़ीरा, मां त चवां थी पीरल सां शादी करे वेही रहो, तोखे ॾाढो ख़ुशि रखंदो। हुननि जी दुश्मनी हर वक़्तु हलंदड़ आहे, तूं छा थी सम्झी त मां हुते ख़ुशि रहंदमि? हुननि जी दुश्मनी ॿाहिरि हलंदड़ आहे, पंहिंजी औरतुनि सां कॾहिं हुननि ॾाढी आवाज़ में बि न ॻाल्हायो आहे। जेकॾहिं न तोखे पीरल वणे थो त तूं हुन सां शादी छो नथी करीं? जेकॾहिं मूं तरफ़ रिश्तो आयो त मां इनकार कान कंदसि। जेकर मूं तरफ़ रिश्तो आयो न त इनकार करण वारी मां बि न आहियां नसीबा। सभु नसीबनि जो कमु आहे। मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे नसीब में केरु आहे, तुंहिंजे नसीब में केरु आहे? अदा अदा पुलिस अचे पई। वॾो मसइलो त इन्हनि कमीणनि पैदा कयो आहे। अदा तव्हां निकिरी वञो, मां पुलिस खे हथु ॾियां थो। न पीरल न, पुलिस खे हथु न तूं ॾींदे न वरी मां ॾींदुसि। छा घरनि में पुलिस दाख़िल कोन थींदी अदा? ॻाल्हि ॿुध, कहिड़ो खून कयो अथऊं जो पुलिस घर में दाख़िल थींदी? पोइ निकिरण जी कयो, पुलिस अचण वारी हूंदी अदा। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।